अस्सलाम वालेकुम नाज़रीन, साइट में भली कार आऊँ सगत नाजिया मीर। नाज़रीन, कौमी ऐं सिंध असम्बली भारतीय दिफ़ा वारे वज़ीर राजनाथ सिंह जे सिंध बाबति आयल बयान खे न रुगो रद्द किया आहे पर उनजी सख़्ती सां मज़म्मत कई आहे। उन सां गॾोगॾु इहो पैगाम भी ॾिनो आहे इन्हनि ठहराउनि ज़रिए त सिंध पाकिस्तान जो अहम हिस्सो आहे ऐं रहंदो, सिंध मुतहद आहे ऐं सिंध मुतहद रहंदी। नाज़रीन, गॾोगॾु मज़म्मत भी कई वई आहे इन बयान जी। उन खां पोइ जॾहिं ऐवाननि अंदरि ही ठहरा आया सिंध असम्बली अंदरि, सिंध असम्बली उनखे यकराए मंज़ूर कयो आहे, जॾहिं त क़ौमी असम्बली में भी उन हवाले सां हिकिड़ो ठहरा अॼु मंज़ूर थियो आहे ऐं ॿिन्ही ठहराउनि में हिन ॻाल्हि जी ज़िक्र भी कयो वियो आहे ऐं जेको हिस्टोरिकल जेका समूरो जेको बैकग्राउंड आहे उहो पिणु अॼु मेंबर्स पंहिंजी स्पीचिस में आॾो रखियो आहे त कहिड़े रीति पाकिस्तान ठहण खां अॻु सिंध बॉम्बे प्रेसिडेंसी खां उनखे धार कयो वियो ऐं उनखां पोइ सिंध जी जेका पंहिंजी हिकिड़ी इनफ़रादी हैसियत थी उहा त कॾहिं खां क़ाइमु आहे। सिंध जी जेका हज़ारे साल पुराणी तहज़ीब आहे उहा पिणु सॼी दुनिया जे आॾो उनजो मिसाल मौजूदु आहे। उन सां गॾोगॾु ही सिंध असम्बलीअ खे इहो एज़ाज़ भी हासिलु आहे त हुन पाकिस्तान जेको ठहियो आहे उनजी जेको ठहरा आहे उहो पिणु सिंध असम्बलीअ मंज़ूर कयो आहे। त तारीख़ी पर्सपेक्टिव सां, तारीख़ी हवालनि सां अॼोके जेको ॾींहुं रहियो सिंध असम्बली अंदरि ख़ासि करे मेंबर्स उनजा हवाला बि ॾिना तारीख़ी ऐं उन सां गॾोगॾु इन अज़म जो इज़हार बि कयो त असीं न रुगो जेको ही पैगाम आहे उनखे वाज़े लफ़्ज़नि में ॾियूं था ऐं ही जेको बि कुझु हिन वक़्तु असीं बयान ॾिसूं था, सभु कुझु उनजे करे आहे त ज़ाहिर आहे जेको कुझु हिन साल अंदरि भारतीय जेका फ़ौज आहे या जेका भारतीय सरकार आहे उन फेस कयो आहे उनखां पोइ उन्हनि जा होश ऐं हवास विञाइजी चुका आहिनि ऐं उनखां पोइ इन क़िस्म जा जेके बयान आहिनि उहे पिणु साम्हूं अचनि था। पर सिंध पाकिस्तान जो अहम हिसो आहे, रहंदो, सिंध मुतहद आहे, सिंध जी जियोग्राफ़ी तब्दील न थींदी, सिंध हिकु आहे ऐं सिंध हिकु रहंदी। इन वाज़े पैगाम सां नाज़रीन ही ठहरा मंज़ूर कया विया आहिनि। उनखां सवाइ नाज़रीन कारूंझर जो बि अॼु ॻाल्हि कंदासीं, ज़िक्र कंदासीं प्रोग्राम में। मां ॾिठो त गुज़िरियल ॾींहुं समूरी सिंध अंदरि असांखे जेके मंज़र नज़र आया एहतजाज जा, हज़ारे वकील रोडनि रस्तनि ते हुआ, एहतजाज थियो, सिंध सरकार सां ॻाल्हियूं बि थियूं ऐं बुनियादी जेको सिंध वकीलनि जी इहा ॻाल्हि हुई त जेको ही मामिलो जेको लोअर कोर्ट खां वेंदे हाई कोर्ट खां वेंदे सुप्रीम कोर्ट खां पोइ हाणे वञी पहुतो आहे वफ़ाक़ी आइनी कोर्ट ताईं, त हीउ जेको मामिलो आहे इन में सिंध सरकार जेका हुनजी एप्लीकेशन आहे, उनजी जेका प्ली आहे उनखां विड्रॉ करे ऐं अव्हांखे ज़रूरु इन शइ जी बि ॼाण हूंदी त सिंध सरकार जो जेको वकील हो सलाहुद्दीन साहब उन्हनि पिणु पंहिंजो वकालतनामो वापसि वरितो ऐं गुज़िरियल जेका ॿुधणी थी वफ़ाक़ी आइनी कोर्ट में उहा पिणु इन ई बुनियाद ते मुलतवी बि थी जो सिंध सरकार उन्हनि खां मोहलत घुरी त असांखे मोहलत ॾियो त असां को नओं वकील इन केस में असीं साम्हूं आणियूं। जॾहिं त जेको विड्रॉ वारो मामिलो हो उहो फ़िलहालु नाज़रीन असांखे नज़र न आयो आहे उनजो को हल निकिरंदे ऐं सिंध सरकार इहा ॻाल्हि कई आहे त असीं को कॉम्प्रोमाइज़ न कंदासीं, कानून ते को कॉम्प्रोमाइज़ न थींदो। पर गॾोगॾु इहा ॻाल्हि बि हुननि कई आहे तरक़ीअ में रंडकूं विझंदड़नि खे असीं कारूंझर ते क़ाइल कंदासीं। नाज़रीन, हिन मामले खे बि अॼोके प्रोग्राम में गुफ़्तगू जो हिसो बढ़ाईंदासीं ऐं गॾोगॾु आख़िर में पॉलिटिकल फ्रंट ते जेके असां ॾिसूं था त मुल्की सियासी मंज़रनामे ते जेके तब्दीलियूं 27वीं तरमीम खां पोइ आयूं जा असर अञा बि जारी आहिनि। अॼु 27वीं तरमीम जे हवाले सां हिकिड़ी उन ख़िलाफ़ बि हिकिड़ी सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त मंज़ूर थी आहे ऐं ॿियूं जेके असांखे डेवलपमेंट नज़र अचनि पियूं, मुल्क जी जेके वॾियूं सियासी पार्टियूं आहिनि उहे पिणु ओपोज़िशन जी जेके पार्टियूं आहिनि उहे पिणु एहतजाज उन्हनि जो हलंदड़ आहे, रद्देमल उन्हनि जो सिलसिलो जारी आहे। ऐं अॼु नाज़रीन करप्शन जे हवाले सां बि जेके गुज़िरियल केतिरे ॾींहंनि खां ख़ासि करे IMF जी रिपोर्ट साम्हूं अचण खां पोइ जेके ॻाल्हियूं हलनि पियूं उन में बि हाणे शिदत ईंदी पई वञे। अॼु KP जे जेको वॾो वज़ीर आहे सुहेल आफ़रीदी साहिबु उन वफ़ाक़ी सरकार ते 5300 अरब रुपयनि जी करप्शन जो इल्ज़ाम लॻाईंदे चयो आहे त सभु कुझु जेको थिए पियो इहो पंहिंजा खीसा भरे ऐं पंहिंजूं जेके अवाम जा खीसा ख़ाली करे पंहिंजा खीसा भरण ऐं उन सां गॾोगॾु पंहिंजूं जाइदादूं ऐं जेके मामला आहिनि उहे ॿियनि मुल्कनि में ठाहिण वारो इहो सिलसिलो आहे। शाहिद ख़ाक़ान अब्बासी जेके पाकिस्तान इस्तेहकाम पार्टी जा जेके आहिनि सरबराह उन्हनि पिणु इहा ॻाल्हि कई आहे त जेसिताईं हीउ करप्शन वारो सिलसिलो बंदि न थींदो मुल्क तरक़ी न करे सघंदो। सभु उन मामले ते गुफ़्तगू कंदासीं। जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहे जो तारुफ़ असां कराईंदसि। अॼोके पैनल में गुफ़्तगू जे लाइ मूंखे जॉइन कयो आहे नाज़रीन मूंसां गॾु मौजूदु आहिनि ज्ञानचंद साहब, पाकिस्तान पीपल्स पार्टी जा सीनियर अॻवान आहिनि, अॻूणा सेनेटर आहिनि, वीडियो लिंक ज़रिए हिन प्रोग्राम जो हिसो आहिनि। राजा अंसारी साहब मूंसां गॾु मौजूदु आहिनि, वफ़ाक़ी सरकार जा सिंध लाइ तर्जुमान आहिनि,
जावेद काजी साहब मूंसां गॾु मौजूदु आहिनि, सीनियर कानूनदान आहिनि, एनालिस्ट आहिनि, ऐं मूंसां गॾु नाज़रीन मौजूदु आहिनि वीडियो लिंक ते सीनियर सहाफ़ी ऐं तज़िया निगार डेली सिंधियार जा एडिटर एजाज़ महर साहब। अवां सभिनी खे भलीकार, अवां सभिनी जी महिरबानी, अवां गुफ़्तगू जे लाइ वक़्तु कजो। ऐं गुफ़्तगू जो आगाज़ एजाज़ साहब अवां खां कयां थी। अॼु असीं ॾिठोसीं त सिंध असेंबली में तारीख़ी हवालनि सां भरियल अॼु तकरीरूं बि ॿुधियूंसीं, 18 क़ौमी असेंबली में बि आयो, उते बि ज़िक्र थियो। कीअं ॾिसो पिया हिन सॼी डिबेट खे ऐं जेको ही हिन बयान खां पोइ जेका शयूं साम्हूं अचनि पियूं, छा कीअं ॾिसो पिया हुनखे? ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त हिकिड़े उन तक़रीब में बयानु ॾिनो जेको हिकिड़ो ऑलमोस्ट ईअं मुंहिंजो ख़्यालु आहे त एतिरो रिएक्ट करण जी ज़रूरत ई कोन्हे ऐं हिकिड़ो मज़ाहिया अंदाज़ में हिकिड़ी ॻाल्हि चई ऐं उन ते जेको आहे हिकिड़ो मौजूदा हुकूमत खे त को वॾो इशू मिली वियो ऐं उन्हनि उनखे जेको आहे त उहो सॼो तकरीरूं बि कयूं, पंहिंजी बाहि बि मारी। त उहो मुमकिन कोन्हे त हिकिड़ो मुल्क जूं सरहदूं तव्हां चेंज करे या उन मुल्क जूं बॉर्डर चेंज करे तव्हां उनजे सूबे ते कंट्रोल कयो या कब्ज़ कयो। त एतिरी अंधेर नगरी कोन्हे, न इंडिया वटि एतिरी ताक़त आहे, न पाकिस्तान एतिरो कमज़ोर आहे जो इहो मुमकिन थी सघे। सो बहरहाल उहो हिकिड़ो जेसि ताईं तालुक़ु आहे हिकिड़ी रस्मी जवाब जो त उहो खणी हुकूमत ॾिनो पंहिंजे तौर ते, पर इन जो अमली तौर ते मां नथो सम्झां त को एॾो ज़रूरी हो जो उन ते तव्हां एतिरो ओवर रिएक्ट कयो या उनखे जेको आहे अहिड़ो इशू ठाहिजे। सो बहरहाल जेको हुकूमत जो मौक़िफ़ आहे साम्हूं आयो आहे त फर्दर ॾिसजे त उन ते अॻिते हू छा था कहिड़ो कोर्स था अख़्तियार कनि। ठीकु, ज्ञानचंद साहब अवां छा कॉमेंट कंदो? अॼु सिंध असेंबली बि यकराय मंज़ूर कयो, एजाज़ साहब जी अवां राय ॿुधी त ऐं ख़ुदि इहा ॻाल्हि बि कई वई त ही जेके बि मामला असां ॾिसूं था, ख़ासि करे हिन हलंदड़ साल में भारत खे जंहिं क़िस्म जी शिकस्त जो मुंहुं ॾिसणो पियो आहे या जंहिं क़िस्म खे मामलनि खे फेस करिणो पियो आहे, उन खां पोइ ही उनजो ई रद्देमल आहे जेको कॾहिं असां ॾिसूं था त कॾहिं चिथर वारे अंदाज़ में साम्हूं अचे थो, कॾहिं संजीदा अंदाज़ में साम्हूं अचे थो, कॾहिं वार्निंग वारे अंदाज़ में। सिंध तास मुआहिदे जो बि ज़िक्र थियो त उहा बि कोशिशि हिकिड़ी भारत कई त जीअं कहिड़े तरीक़े सां हू जेका पंहिंजी जेका हुनखे शिकस्त मिली आहे उनखे घटि करे सघे, उन डैमेज खे कंट्रोल करे सघे। जी ज्ञानचंद साहब, मुंहिंजो आवाज़ मां पहुचे पियो? जी मूंखे आवाज़ पहुचे थो, पर ही नेट जो कोई इशू आहे, तव्हांजो क्वेश्चन आउं कोन ॿुधी सघियसि। ज्ञानचंद साहब छा चवंदो, अॼु क़ौमी असेंबली में बि ॻाल्हि थी आहे सिंध बाबति राजनाथ सिंह जे बयान ते। अॼु सिंध असेंबली बि मुतफ़िक़ा हिकिड़ो ठहराउ मंज़ूर कयो आहे ऐं उनखे इहो बि ॼाणायो पियो वञे त हीउ सभु ॿियो कुझु रद्द अमल आहे जेको कुझु भारत फेस करे पियो शिकस्त जी सूरत में। कीअं ॾिसो पिया हिन शइ खे? ऐं जीअं एजाज़ साहब ते इहा ॻाल्हि कई त हिन ते एतिरो रिएक्शन न अचणु घुरिजे हा ऐं अमली रस्मी त हद ताईं ठीकु हो, पर अमली एतिरो रिएक्शन न पियो जस्टिफाई करे। छा चवंदो मां? ॾिसो, हिकिड़े इंडिया जे जेको असांजो दुश्मन मुल्क आहे उनजे अहम माण्हू हिकिड़ी स्टेटमेंट ॾिनी आहे ऐं उन स्टेटमेंट में आउं सम्झां थो त जवाबु ॾियणु ज़रूरी हो असांजे पूरी क़ौम जे तरफ़ां, ऐं उहो जवाबु हुनखे ॾिनो वियो आहे। सिंध असेंबली जे असांजे सिंध जे चूंडियल नुमाइंदनि हुनखे जवाबु ॾिनो आहे, बल्कि हू जिन बुनियादनि ते हिंदुत्व जी ॻाल्हि करे ऐं हू सम्झे थो त भई आउं कुझु पाकिस्तान खे डैमेज करे सघां थो जेको हू नथो करे सघे। हिंदुत्व बज़ाते ख़ुदि इंडिया जे चहिरे खे बि मस्क करे रखी छॾियो आहे। इंडिया उहो सेक्युलर इंडिया न रहियो आहे जंहिं कॉन्स्टिट्यूशन ते इंडिया ठहियो हो। हाणे जॾहिं असांजी पूरी क़ौम मुतहद थी, अॻिए दफ़े बि जॾहिं जंग जी सूरत हली त पूरी क़ौम उन फ़ौज जे पोयां बीठी, फ़ौज जो हौसलो बुलंद हो त असांजे फ़ौजनि कमाल करे ॾेखारियो। इंडिया जेके हेॾी सॼी मगरूरी हुई, उन मगरूरी जो कंधु हिननि टोड़े विधो। उन्हनि जा जहाज़ न रुगो जहाज़ किराया, पर उन्हनि जे अहम जेके ठिकाणा हुआ उन्हनि ते बि अटैक कयो ऐं मजबूरन हिनखे दुनिया खे इंडिया खे जेको आहे दुनिया खे नथो करणो पियो ऐं ट्रम्प विच में अची उहा जंग बदी कई। हाणे उन्हनि खे इहो अंतर खे खाए पियो। हू पंहिंजी फ्रस्ट्रेशन जेका आहे उहा कढण जे लाइ कॾहिं सिंध जो नालो वठनि, कॾहिं बलूचिस्तान जो नालो था वठनि, कॾहिं अफ़गानिस्तान खे सपोर्ट करे का दहशतगर्दी था कराइनि ऐं नतीजतन हू पाण दुनिया जे नज़रुनि में ख्वार ऐं ख़राब पिया थियनि। पाकिस्तान जी जेका फेडरेशन आहे उनजे अंदरि मज़बूती सां सभु यूनिट्स असां बीठा आहियूं,
उन में किथे मसला मसाइल जेकर दुश्मन पैदा करण थो चाहे त उनखे बि असांजी फ़ौज विद आयरन हेड्स जी ज्ञान साहब मां जी ॻाल्हि खे अॻियां वधाईंदे राजा अंसारी साहब बि मूंसां गॾु मौजूदु आहिनि, मूंसां गॾु काजी साहब बि मौजूदु आहिनि। राजा अंसारी साहब तव्हां छा चवंदो अॼु हिनखे जवाब ॾियण बि ज़रूरी हो ऐं हिन क़ौम जेका आहे जंहिंजे लाइ कुझु असांजे क़ौम पर्सनल ठीकु ऐं कीअं छा चवंदो राजा अंसारी साहब? ऐं हिकिड़ी ज़ाहिर असांखे पॉलिसी नज़र आई आहे हिन मामले ते, सभु पंहिंजा सभु फ़र्क़ु विसारे हिकु पेज ते जॾहिं बि मुल्की मफ़ाद जी या मुल्क जे हवाले सां कंहिं क़िस्म जी का साज़िश किथे थिए थी या उन ख़िलाफ़ु को मामिलो हुजे त सभु हिकु नज़र अचनि था, पर हीअ जीअं ॼाणाए पियो वञे त हीअ फ्रस्ट्रेशन आहे ऐं उन फ्रस्ट्रेशन जो इज़हार असां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ अंदाज़नि में ॾिसंदा पिया अचूं। त हाणे छा कीअं ॾिठो पियो वञे हिकिड़ो सख़्तु जवाबु त मिली वियो भारत खे, पर उन सां गॾोगॾु जेको हीअ ॼाणाए पियो वञे त फ्रस्ट्रेशन आहे या हीअ रद्द अमल कहिड़े बि वक़्त ते कहिड़ी बि सूरत में साम्हूं अची सघे थो, ईंदो रहंदो, इहो सिलसिलो जारी रही सघे थो। जी नाजिया बिल्कुलु सही था चओ, हिन जा इहे ॿई पहलू असांजे साम्हूं आया आहिनि। हिकु त हीअ जेका रिसेंटली पाकिस्तान इंडिया कॉन्फ्लिक्ट रहियो ऐं हुन में इंडिया खे जेका बदतरीन शिकस्त मिली आहे, उन खां पोइ पाकिस्तान पूरी दुनिया में मरकज़ निगाह बणियो, पाकिस्तान सां दुनिया जे मज़बूत मुल्कनि दिफ़ाई मुआहिदा कया, फॉरेन इन्वेस्टमेंट्स जे हवाले सां पाकिस्तान सां मुआहिदा थिया, MOU साइन थिया, पूरी दुनिया में पाकिस्तान जी हिकिड़ी जय थी वई ऐं मोदी सरकार जेका आहे उन ते वॾी तनक़ीद ख़ुदि भारत जे अंदरि बि थी त हू भारत खे इंटरनेशनल स्टेज ते आइसोलेट करण में मोदीअ जो वॾो किरदारु रहियो। पर उन खां अलावा हिकिड़ी ॿी ॻाल्हि ज़रूरु रखणु घुरिजे त इहो इंडिया जे अंदरि पहिरीं दफ़ो न आहे, हुननि पंहिंजो जेको उन जो तरानो आहे वंदे मातरम, उन में अञा ताईं हू चवंदा ईंदा आहिनि पंजाब, सिंध, बंगाल इन्हनि जा नाला खणी करे ऐं हू पंहिंजे भारत जो उन्हनि खे हिसो सम्झंदा आहिनि ऐं उन्हनि वटि हिकिड़ी पुराणी मिथ इहा ज़रूरु मौजूदु आहे या थियरी सां हुनखे चऊं त उहा ज़रूरु मौजूदु आहे जंहिंमें हू राजा अंसारी साहब सां असांजो राब्तो मुनक़द थियो आहे, असां कोशिशि कयूं था उन सां राब्तो बहाल थिए त जीअं उन्हनि जो मौक़े सां प्रोग्राम में शामिलु कयूं। मूंसां गॾु ॿिया जेके महिमान आहिनि उहे मौजूदु आहिनि। काजी साहब बि हलंदा, जावेद काजी साहब अव्हां छा कॉमेंट कंदो जेका गुफ़्तगू हिते हलंदड़ आहे उन सां गॾोगॾु कारूंजर जे हवाले सां बि अव्हां सां ज़रूरु अव्हांजी राय वठणु चाहींदसि। असां ॾिठोसीं त गुज़िरियल ॾींहुं त जॾहिं इहे ॻाल्हियूं थियूं, मामला थिया ऐं उन खां पोइ ॿुधणी बि अणॼातल मुदे ताईं मुलतवी थी, हीउ मामिलो केतिरे वक़्त ताईं अव्हां ॾिसो पिया त हाणे सिंध हुकूमत कामयाबु थी वई हिन मामले खे, या हिन मामले ते जेको रद्द अमल साम्हूं आयो उनखे ठाहिण में फ़िलहाल कुझु वक़्त जे लाइ, या अव्हां ॾिसो पिया त वेझे वक़्त में वरी ई मामिलो कर खणंदो? नाजा, पहिरें तव्हांजे पहिरें सुवाल जो जवाबु इहो आहे त जेको असां वारो राजनाथ आहे चङो इहो RSS में रहियो आहे ऐं हीअ जेके ख़ुदि हिंदुस्तान जी जेका मेजॉरिटी आहे उहा उनखे ओन कोन थी करे, हिकिड़ो घसियल पिटियल हिकिड़ो बुनियाद परस्त ऐं इंतिहाई फाशिस्ट जेको आहे उनजे अॻु में बि अहिड़ा बयान इंतज़ार आया ऐं वरी हिकिड़ी जेका आहे सा उहो बयानिया पिया ठाहिनि इंडिया जे अंदरि जेको असांजो LK आडवाणी ठाहे आयो, जेको बाबरी मस्जिद वारो ऐं जेको आहे सो सभु कुझु। सुवाल इहो आहे त सिंधी जेके आहिनि या सिंध जेका आहे उहा ख़ुदि हिकिड़ो तारीख़ी तशख़ुस सां हिकिड़ो जेको आहे सो पंहिंजो नालो रखे थी पई। सिंध जेका आहे सा मौलाना रूमीअ जी शाइरी में मौजूदु आहे, सिंध आहे ऐं इंद आहे ऐं इंडस जेको आहे सो हुनजी पहचान आहे, ऐं इंडस जेका आहे हुनजी जेका आहे सा वादी मेहरान हुनजी पहचान आहे। ऐं जेको सॼो पाकिस्तान बीठो आहे नाजिया, उहो उन वादी मेहरान हुन इंडस ते बीठो आहे। हीअ इंडस सिविलाइज़ेशन आहे ऐं इंडस सिविलाइज़ेशन पंहिंजे जोर में 1000 सालनि खां जेका आहे सा आज़ादु रही आहे ऐं सॼो पाकिस्तान हुन इंडस सिविलाइज़ेशन जो जेको आहे सो कंटिन्यूटी आहे। ऐं असीं जेको आहे सो हिकिड़ी फितरी ऐं पंहिंजे हिस्टोरिकल ऐं पंहिंजे सकाफ़ती अंदाज़ में जेको आहे सो पाकिस्तान में आहियूं। असींखे गासिप असींखे हिते जेको आहे सो को कंहिंजे महकूमियत में न आहियूं। असांजे कॉन्स्टिट्यूशन में असांजा राइट्स आहिनि, असांजे कॉन्स्टिट्यूशन में असीं जुदागाना फेडरेटिंग यूनिट जी हैसियत था रखूं पिया ऐं असीं जेको आहे सो हिन मुल्क खे प्राइम मिनिस्टर ॾिना आहिनि। असीं हितां जी डेमोक्रेटिक स्ट्रगल में असां रोल अदा कयो आहे ऐं हिन अवाम जी वॾी वॾी पार्टी जेका आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका आहे उहा ख़ुदि जेका आहे सा फेडरल लेवल ते पॉलिटिक्स थी करे पई।
मुंहिंजे ख़्याल में त उहो हिकिड़ो बहकियल बयानु आहे, हुनखे कश्मीर जेको आहे जिते कब्ज़ो कयो अथनि, जिते रेफरेंडम कराइनि त ख़बर पइजी वञे त हुते केरु हिसाब किताब में आहे, हिनखे ज़ोरी कब्ज़ो करे त 5 लख फ़ौज विहारे वेठा आहिनि। ऐं हू जंहिं तेज़ीअ सां इमरान ख़ान खां पोइ पाकिस्तान वरी बिल्ड थियणु शुरू कयो आहे, जंहिं तरीक़े सां भाऊ वारनि जो जहाज़ जेको आहे हिकिड़ो किरी पियो हेॾे को दुबई में, तमामु वॾी हुननि जी जेका आहे सा बेइज़ती थी आहे, ऐं जंहिं तरीक़े सां रोज़ाना हुननि खे ट्रम्प जेको आहे 7 जहाज़ करण जो ॿुधाए थो पियो, इन करे इहो बयानु अवल त इग्नोर करणु घुरिजे। ऐं को बि चहिरो माण्हू जेको आहे का बि रड़ करे, ऐं को हिटलर टाइप माण्हू का बि रड़ करे, छा असां हुननि जा जवाब ॾींदासीं छा? Now coming back to your second question, नाजिया तव्हां ॾिठो त असां वारी पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका आहे उहा कारूंजर ते लार्जली जा केतिरा ई मौक़िफ़, केतिरियूं पोज़ीशन्स आहिनि उन ते वाज़े न आहे। ऐं हाणे जेको आहे सिंध में हिकिड़ो मिडिल क्लास वॉइस रेस थी आयो आहे, ऐं 50 सालनि जी तारीख़ में जेका मिडिल क्लास पॉलिटिक्स हुई उहा थिए कान पई। हाणे उहो कारो कोट जेको आहे हुनखे जेको आहे सो लीड पियो करे, उहो बबर लू हो, तव्हां ॾिठो असीं बाक़ाइदे निकिरी आयासीं रस्तनि ते, ऐं उहो जेको आहे वरी को कारो कोट जेको आहे सॼी मिडिल क्लास पॉलिटिक्स खे लीड थो करे पियो, ऐं उहो जेको आहे सो कारूंजर ते वाज़े मोकिलियो। मुंहिंजे ख़्याल में त इंतिहाई तेज़ीअ सां बैकफुट ते वेंदी, छाकाणि जॾहिं तव्हां मालिकी कंदा आहियो त हू जेके हुकुमरान आहिनि उन्हनि खे हिकिड़ो मैसेज मिली वेंदो आहे, ऐं तमामु घणो होश खां कमु वठणु घुरिजे ऐं रियलाइज़ करणु घुरिजे पाकिस्तान पीपल्स पार्टी खे त हाणे जंहिं तरीक़े सां तव्हां खटे सघो था इलेक्शन, छाकाणि त सॼी इलेक्टेबल सिटीज़न्स आहे, हिन में सभु वॾेरा पीर सैद सॼो जेको लीड क्लास आहे उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी सां वेठो आहे। हीअ का हाणे अवामी पार्टी आहे ई कान, जीअं बनवी भुट्टो जे ज़माने में हूंदी हुई, जीअं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे ज़माने में हूंदी हुई। हीअ तमामु तेज़ी सां हाणे हीअ पार्टी अहिड़ी थी वई आहे जीअं GDA काल असां चवंदा हुआसीं। हीअ हाणे वॾनि जो जेको आहे सो हिकिड़े मख़सूस तबिके जो जेको पाद जो जेको आहे हिकिड़ो जेको आहे सो मजमूओ आहे, उन में को बि इज़त भरियो माण्हू, को बि इंटेलेक्चुअल माण्हू, को बि आज़ादु राय रखंदड़ माण्हू, को बि सिंध जे हक़नि जी ॻाल्हि कंदड़ माण्हू, को वफ़ाक़ में डेमोक्रेसी जी ॻाल्हि कंदड़ माण्हू, ऐं सम्झां थो तमामु पार्टी मॉरली जेको आहे सो करे वई आहे। ज़रूरी आहे हाणे हुननि खे हिन कारूंजर ते मोकिलियो, मां यकीन थो सम्झां पियो इहे असां खसे वठंदासीं कारूंजर, हीअ आवाम उथी पियो आहे, इहे असांजो जेको आहे सिध हाणे उहा सिध आई कान आहे, तमामु बेदार थी वई आहे। हिते कारो कोट हुनखे शॉर्टकट मिली वियो आहे, पर सिंध में हींअर मिडिल क्लास जेका सियासत आहे उन जूं बुनियादूं तमामु तेज़ी सां पइजी वियूं आहिनि। इहो उनजो जेको आहे सो आउटकम आहे, उनजो जेको आहे सो छा चइबो आहे फ्रूट आहे जेको असांखे मिले पियो, ऐं इट्स वेरी गुड। ठीकु है, जैसा अवां छा कमेंट कंदो जेका ॻाल्हि जीअं काई साहब बि त चयो त हाणे जेका सूरत हाल आहे हिकिड़ो पैगाम अवाम पंहिंजी मज़ाहमत सां पंहिंजे शऊर सां ॾींदो पियो अचे, मुसलसल हिन मामले ते अवां सम्झो पिया त हीउ जेको पैगाम आहे उहो कन्वे थी चुको आहे। बिल्कुलु मुंहिंजे ख़्याल आहे त इहो वाज़े क्लियर आहे, पर इन खां अॻु में कारूंजर जे मसइले ते थोरो ॻाल्हाइण खां पहिरीं मां हिकिड़ी शइ तव्हां सां शेयर करणु थो चाहियां त जीअं तव्हां बि चयो त जेको इंडिया जी इहा फ्रस्ट्रेशन आहे जंग हाराइण खां पोइ, त अॼु जेको हिन में ऑक्सफोर्ड यूनियन जे तरफ़ां उते मुबाहिसो थियलु हो त जेका पाकिस्तान जे बारे में इंडिया जी पॉलिसी आहे उहा सिर्फ़ु उते लोकल माण्हुनि जे जज़्बात खे भड़काइण जे बारे में आहे। इन मौज़ू ते अॼु डिस्कशन थियणो हो, पाकिस्तान जी टीम बि उते वियल हुई ऐं इंडिया जी टीम बि वियल हुई, ऐं एन टाइम ते इंडिया जी टीम जेको आहे उते हाज़िरी न थी ऐं उन मां राय फरार अख़्तियार करे हलिया विया, त छो उन पाकिस्तान जी टीम खे फाते करार ॾिनो वियो, जंहिंमें हिना रबानी खरबी हुई ऐं जनरल रिटायर ज़ुबैर महमूद हयात बि हो। त इहो अगेन ख़ुदि इंडिया जी पंहिंजी जेको आहे जेके बि फ्रस्ट्रेशन में आउट ऑफ फ्रस्ट्रेशन जेके कमु कनि था, ऐं जीअं हिन तनाज़ुर में बि पाण सवेर ॻाल्हायोसीं, त हाणे अचूं था कारूंजर जे जेतिरे क़दुरु तालुकात उहो मुंहिंजे ख़्याल आहे त जेके धुरियूं उन में काफ़ी इंट्रस्टेड हुयूं उन्हनि खे इन हवाले सां बि रियलाइज़ेशन कराई वई आहे त इहो इंडिया जे करे सुभाणे अटैक थो करे, त उन में फर्स्ट लाइन ऑफ डिफेंस आहे, तव्हां उनखे तबाह न कयो। इहे ॻाल्हियूं जॾहिं हिननि जूं थियूं त उन्हनि डिस्कशन्स में इहो पैगाम बि हिननि खे ॾिनो वियो, पर उन जे बावजूद बि जेकॾहिं उहे धुरियूं अञा नथियूं मुड़नि पियूं ऐं आइनी अदालत जे फ़ैसिले जे आधार ते इहो मढ़णु थियूं चाहिनि, त
त मुंहिंजो ख़्यालु आहे त सिंध जो माण्हू इहो असांजो क़ौमी वरिसो आहे, उनखे कॾहिं बि इहो क़बूल न कंदो, चाहे कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट हुजे या का ॿी अदालत हुजे या को फोरम हुजे। त बहरहाल सिंध जो माण्हू इन ते क्लियर आहे, सिंध जो नौजवान इन ते बाक़ाइदा अॻु में बि स्ट्रगल कई आहे मज़बूत अंदाज़ सां, सियासी जमातूं हुजनि, सिविल सोसाइटी हुजे, ऐं ख़ुदि पीपल्स पार्टी जे लाइ बि एतिरो आसान न हूंदो, छो त उन्हनि जे वर्करनि बि इन ॻाल्हि ते एतिराज़ कयो हो त कारूंझर खे जेको आहे उहो छेड़छाड़ न थिए। पर जेकॾहिं हाणे अहिड़े क़िस्म जी वरी का अहिड़ी हरकत थिए थी त मुंहिंजो ख़्यालु आहे सिंधी माण्हू तयारु आहे मज़ाहिमत जे लाइ, कॾहिं बि पंहिंजे क़ौमी वरिसे खे ईअं तबाह थियणु न ॾींदो। ज्ञानचंद साहब छा चवंदो अवां, ऐं जॾहिं ही एहतजाज थियो पे, गुज़िरियल ॾींहुं याददाश्तनामा बि पेश कया विया, ऐं उन वक़्तु इहो वाइदो बि बार बार यादि ॾियारायो वियो जेको बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु छाछरो में पंहिंजे हिकिड़े अवामी ख़िताब दौरान ॻाल्हि कई हुई, ऐं उन वाइदे खे बि बार बार यादि ॾियारायो पियो वञे, ऐं पर उन बावजूदि असां ॾिसूं था ज़ाहिर आहे हीअ ॿुधणी अणॼातल मुदे ताईं मुलतवी थी आहे, पर मामिलो बदस्तूर हलंदड़ आहे, ऐं उन सां गॾोगॾु इहो बि ॼाणायो पियो वञे त असीं क़ाइल करण जी कोशिशि कंदासीं, ऐं सिंध सरकार सम्झे पई त हीउ जेको मामिलो आहे इन ते क़ाइल करणु घुरिजे। धुरियूं त पंहिंजो हिकिड़ो कैटेगोरिकली मौक़िफ़ ॾियनि थियूं त सिंध जी सूंहं आहे ऐं तारीख़ी विरसो आहे, उन्हनि जो पंहिंजो मुतालबो आहे त उनखे क़ौमी पार्क करार ॾेई उन हवाले सां उनजी जामे हिकिड़ी रिथाबंदी जी ज़रूरत आहे। छा चवंदो सर? ॾिसो, आऊं त एजाज़ मेहर साहब सां या काज़ी साहब जे मौक़िफ़ सां कारूंझर खे असीं तबाह त न थियणु ॾींदासीं, मुकमल तौर ते इतफ़ाक़ थो कयां। सिंध जो माण्हू, सॼी सिंध जो माण्हू हुजे, थरपारकर जो माण्हू हुजे, पारकर जो माण्हू हुजे, उहो चाहे थो त इहो असांजी जेका सूंहं आहे उहा बरक़रार रहे, उन ते को दाग़ न अचे। हाणे हिते जेका असां मिनरल्स ऐं कढण जे हवाले सां ॻाल्हि था कयूं या पथर जेके असांजा स्टोन्स आहिनि उन्हनि खे इस्तेमालु करण जी ॻाल्हि थी थिए, उन में हिकिड़ो मौक़िफ़ ॿियो आहे त कारूंझर जेको तारीख़ी हिसो आहे उनखे छेड़छाड़ करण खां सवाइ बाक़ी इलाइक़ा आहिनि जंहिंमें अंडरग्राउंड 2 पथर मौजूदु आहे, असीं उहे कढूं। इहो बहस हेठि शयूं आहिनि त आया उहो उनजे केतिरो नुक़सानु ॾींदा ऐं केतिरो फ़ाइदो ॾींदा। पर थर जो माण्हू बाक़ी सॼी सिंध वांगुरु सम्झे थो त कारूंझर जी छेड़छाड़ न करणु खपे। सिंध हुकूमत, पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत कारूंझर में 40-50 डैम ठाहिया आहिनि। उन्हनि डैम ठाहिण जे करे उते जी सॼी ज़मीन आबाद थी आहे। उहो हर साल बसरनि खां वठी, कपह खां वठी, मिर्चनि खां वठी अरबे रुपयनि जो सरमायो बि प्रोडक्शन पैदा थी थिए, जंहिंमां उहो सरमायो अचे थो, उते जो माण्हू ख़ुशहाल थियो आहे। असां त हाणे उते ईअं बि चवणु शुरू कयो आहे त अॻे चवंदा हुआसीं नारे जा ज़मीनदार, हाणे चवनि था नंगर पार्कर जा ज़मीनदार, छाकाणि त उते पर एकड़ जेका यील्ड थी अचे, जेका प्रोडक्शन थिए थी, उहा बाक़ी असांजे बैराज जे इलाइक़नि में घणा भाण ॾियण, घणा ख़र्चा करण जे बावजूदि नथी अचे जेतिरी नंगर पार्कर जी थी अचे। त इहे पासा बि आहिनि। उते जो असांजो MP कासिम सराज सुमरो बिल्कुलु ई हुनजे मुखालफ़त करे चुको आहे। कल्ह असां योम तासीस मल्हायो, उनमें हुननि स्पीच कई आहे। मिनिस्टर जेको आहे असांजो सरदार शाह, उहो उनजी मुखालफ़त थो करे, उन वटि पंहिंजा दलील मौजूदु आहिनि। चीफ मिनिस्टर साहब इहा ॻाल्हि कई आहे त असीं हिक ॿिए खे कन्विंस करण जी कोशिशि कंदासीं। कन्विंस करण मां इहो आहे त डिस्कशन्स थींदियूं। जेकॾहिं डिस्कशन्स में असां सम्झूं था त उन में को हर्ज कोन्हे, त बाक़ी सॼी सिंध खे एतमाद में वठंदे उन्हनि शयुनि खे एक्सप्लोर कबो जेको उते जे माण्हुनि जे बि फ़ाइदे में हुजे। पर हिन वक़्त ताईं जेका सूरत हाल आहे उन में को बि माण्हू इन फेवर में कोन्हे के प्रेशर्स हुजनि, कंहिं ॿिए कंहिंजी ख़्वाहिश हुजे, उहा ॿी ॻाल्हि आहे। पर हूअं आम तरह सां थरपारकर जी पूरी पीपल्स पार्टी, हूअ बिलावल भुट्टो जॾहिं ऐलान करे चुको आहे त समूरी पीपल्स पार्टी सम्झे थी त असांजे तारीख़ी शइ। जी ठीकु ज्ञानचंद साहब, पर अदालती हुकुमनामा बि हिन ते मौजूदु आहिनि। हुन में वाज़े तौर ते ॼाणायो वियो आहे त कारूंझर रेंज में कंहिं बि क़िस्म जो को हिकु पथर ते बि कंहिं क़िस्म जो को मामिलो असांखे नज़र न अचणु घुरिजे, वाज़े तौर ते ॼाणायो वियो आहे। पर सम्झो पिया हिन क़िस्म जा अदालती फ़ैसिला बि मौजूदु आहिनि, ऐं उन बावजूदि जेकॾहिं अञा बि मुख़्तलिफ़ तरीक़नि सां अहिड़नि मनसूबनि खे आॾो आणणु या उन ते डिस्कशन जूं ॻाल्हियूं थियनि, उहो जस्टिफाइड। जी राजा अंसारी साहब, अवां छा चवंदो? मौक़िफ़ अवां ॿुधो, काई साहब खे ॿुधो, एजाज़ साहब ऐं ज्ञानचंद साहब खे। अदालती फ़ैसिला आयल आहिनि ऐं उन में बि वाज़े तौर ते लिखियलु आहे त ही जेको ज़िक्र कयो पियो वञे त कंहिं मख़सूस हिसे में या कंहिं नंढे हिसे में, पर अदालत वाज़े तौर ते चए थी त ही पूरो सभु कुझु कारूंझर रेंज में अचे थो ऐं कारूंझर रेंज सां का छेड़छाड़ नथी करे सघिजे।
बिल्कुल जेका ॻाल्हि हिन वक़्तु पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं ख़ुदि वज़ीर आला साहब जेका ॻाल्हि करे रहिया आहिनि त असां ॻाल्हियुनि जे ज़रिए क़ाइल कंदासीं त हू अदालत खे त क़ाइल कोन करे सघिया त अदालत में हुननि जे जेके आर्ग्यूमेंट्स हुया उन्हनि खे क़ाइल न करे सघिया जंहिंजे नतीजे में ई सुप्रीम कोर्ट में अपील में विया पोइ त मां सम्झां थो त जेका शइ तव्हां अदालत में क़ाइल न करे सघिया हो तव्हां आवाम खे क़ाइल न करे सघंदो इन करे बजाए हिन जे जो तव्हां हिन वक़्तु जेके पाकिस्तान जा हालात आहिनि मजमूई तौर ते सियासी हालात उन में पाकिस्तान पीपल्स पार्टी हुजे या असांजी जमात नूं जी लीग हुजे असांखे जेका बुनियादी जेके मतिलबु अवाम सां डायरेक्टली कंफ्लिक्ट वारियूं जेके मनसूबा आहिनि उन्हनि खां थोरो पासे थो हुजणु घुरिजे मां सम्झां थो त इन अमल सां पाकिस्तान पीपल्स पार्टी खे सियासी तौर ते नुक़सानु थींदो ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी खे पंहिंजो इहो सॼो कानून जवाब मामिलो इनखे रिव्यू करणु घुरिजे ऐं जेसिताईं ॻाल्हि आहे वकीलनि जे इज्तिमाही जेका उन्हनि जी हिकिड़ो विज़डम आहे ऐं इज्तिमाही तौर ते वकील ॿाहिरि निकिरी आया आहिनि जीअं काज़ी साहब बि ॻाल्हि कई त ॿ में बि हुया वरी हिते बि वकील आहिनि पर उन में हिकिड़ी ॿी शइ बि ॾाढी तमामु हसास आहे जेका ॾिसणु घुरिजे त उहे वकील जेके ख़ुदि पीपल्स पार्टी सां गॾु हिन पंहिंजे मौक़िफ़ ते बीठा हुया अॼु उहे इलेक्शन खटण जे करे सिर्फ़ु वकालतनामा पंहिंजा विड्रॉ पिया कनि सिंधी माण्हुनि खे ॾेखारनि पिया जे ख़ासि तौर ते सिंध जे वकील खे ॾेखारनि पिया त असां को सिंध सां सचाईअ तौरु बीठा आहियूं हालांकि इहा ॻाल्हि न आहे उहे बि एक्सपोज़ थिया आहिनि हिन सां उहे बि एक्सपोज़ थिया आहिनि त उहो को सिंध जा हिलाली पुट कोन्हनि या उहो सिंध सां को एतिरो सिंसियरिटी सां कोन बीठा आहिनि पर सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहा मौजूदा ईंदड़ इलेक्शन सिंध हाईकोर्ट बार जी उहा खटण लाइ या कराची बार जी इलेक्शन खटण लाइ हू सिर्फ़ु सिंध जा नारा हणनि पिया नो डाउट हिन में मुकमल तौर ते जेके सिंध जा असांजा वकील आहिनि उहे नज़रियाती तौर ते गॾु बीठा आहिनि पर उन में कुझु जेके माण्हू आहिनि उहे उन मां फ़ाइदो बि वठनि पिया सियासी तौर ते फ़ाइदो बि वठनि पिया जंहिंखे फ़ाइदो न वठणु ॾियणु घुरिजे ऐं जेका पीपल्स पार्टी आहे मां सम्झां थो उनजो तमामु वॾो रोल आहे उनखे डायलॉग में सभिनी खे ज़रूरु एंगेज करणु घुरिजे ऐं जेका कानून जी जेका तारीख़ी हैसियत आहे उन ते मां सम्झां थो कंहिं बि सिंधी माण्हू जेको कंप्रोमाइज़ न आहे मुस्लिम लीग नून जी बि इहा ई पॉलिसी आहे त सिंध जा जेके वसीला आहिनि उन ते पहिरियों हक़ सिंधी माण्हुनि जो आहे ऐं सिंधी माण्हुनि जी मर्ज़ी ऐं मंशा खां बियॉन्ड वञी करे को बि फ़ैसिलो न कयो वञे जी काई साहब छा रिस्पॉन्ड कंदो कुझु चवंदो अवां मुंहिंजे ख़्याल में त सिंध में पाकिस्तान पीपल्स पार्टी खां वधीक त माण्हू ख़फ़ा आहिनि पीएमएल एन खां असां ॾिठोसीं मरियम नवाज़ जा जेके बयान आया असां ॾिठोसीं जेको राज़ी एंकर जंहिं असांखे बिरमान सिंह बंदर जी जोराद करार ॾिनो ऐं उनखे जेको आहे सो मरियम नवाज़ ऑन पे कयो असां ॾिठोसीं त जेको हुई जेके कैनालूं ठहियूं पे पीएमएल एन ठाहियूं पे इहे पीएमएल एन त तारीख़ी एतबार सां तमामु ॿी पीएमएल एन आहे तंहिंजे करे हिन में त कोन था वञूं पिया त केरु केतिरो एक्सप्लॉइट थो करे केरु नथो करे पियो ऐं सम्झां थो पियो त जेको बुनियादी तौर ते मामिलो आहे उहो इहो आहे त असांखे पॉलिटिक्स जेका आहे उहा सही तरीक़े सां करणु घुरिजे पंजाब में जेको आहे सो एॾी इलेक्टेबल पॉलिटिक्स न आहे उते हिकिड़ी रिप्रेज़ेंटेटिव माण्हुनि जा नुमाइंदा अचनि था पिया के में त मिडिल क्लास पॉलिटिक्स आहे 5 सालनि में उते गवर्नमेंट चेंज थी रहियूं आहिनि हिन वक़्तु इमरान खान सां गॾु ऐं बलूचिस्तान जेको आहे सो उते बि मिडिल क्लास पॉलिटिक्स आहे जेका बि आहे पॉज़िटिव नेगेटिव या कीअं पर मिडिल क्लास तो जेको आहे सो इलेक्टेबल आहे ऐं उनखे हाणे जेका बि अवामी पॉलिटिक्स हुई जेका राज करेगी बेनज़ीर जेको आहे ऐं हिकिड़ो माण्हू जेके ग़रीब मिसकिन जेके निकिरी ईंदा रस्तनि ते हिकिड़ी इमादी तहरीक हलाई असां डेमोक्रेसी जे हवाले सां ऐं हिन वक़्तु जेको आहे सो सॼो स्ट्रक्चर पॉलिटिक्स जो चेंज थी वियो आहे हीअं सॼी पंचायती राजन भागनि वारी पॉलिटिक्स आहे हिकिड़ी मखसूस एलीट आहे उहा उते वेठी आहे ऐं को बि नेमल बदल डेमोक्रेसी जे कॉन्टेस्ट में न आहे माना का बि हिकिड़ी अहिड़ी सीट न आहे जिते को मिडिल क्लास खटे सघे त उन में जेके दोस्त निकिता आहिनि जिन बबलू कयो उन्हनि खे सलाम हुजे ऐं तमामु वॾो कमु कयो उन्हनि ऐं जेके आहिनि से अॼु कारू जे तमामु वॾो वाज़ो मौक़ो रखी आया आहिनि उन्हनि खे बि सलाम हुजे तंहिंजे करे ॻाल्हि मेरिट ते कबी ॻाल्हि मेरिट ते इहा कबी त सिंध जे अंदरि जेको आहे सिंधियुनि कहिड़ो ॾोह कयो आहे हिन पाकिस्तान जी पॉलिटिक्स में छो सिंध खे जेको आहे सो 70 सालनि खां 80 सालनि खां हिकिड़े जेको आहे वॾनि जी धौंस में फासायो वियो आहे ऐं सभु ॾिसनि पिया सभु अदा थी विया ॾिसण में कोन थो थिए हिननि माण्हुनि जेको रिप्रेज़ेंटेटिव न आहे हिन खां तव्हां को बि कमु कराए सघो था हिन खां तव्हां 27 अमेंडमेंट कराए सघो था हिन खां तव्हां 24 अमेंडमेंट कराए सघो था छा पार्लियामेंट में जेका हींअर वेठी आहे या पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध जी नुमाइंदा पार्टी आहे हीअ त वॾनि जी पार्टी आहे हीअ का बेनज़ीर भुट्टो वारी पार्टी त आहे ई कान का हीअ त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो वारी पार्टी आहे ई कान का कहिड़ी 2/3 मेजॉरिटी ते हिननि 27 अमेंडमेंट कई आहे
हिकिड़ो जेको आहे सो टेम्पर्ड मैंडेट वठी माना टेम्पर्ड तरीक़े सां जेको आहे उनखां ज़ोरीअ जेको आहे सो 27 अमेंडमेंट करावे ऐं अदलिया खे जेको आहे सो बर्बादु कयो वियो आहे। मां नथो वञणु चाहियां हिन ॻाल्हि में अदलिया जी छा सूरत हाल हुई, उहा वरी ॿी ट्रेजिडी हुई साकब निसार जस्टिस असां जेको आहे चौधरी जेको आहे ऐं हुन खां पोइ कीअं हुनखे नवाज़ शरीफ़ खे ज़ोरीअ लाथो वियो ऐं कीअं जेको आहे सो चौधरी असांजी गिलानी खे लाथो वियो। बट द थिंग इज़ दैट ही हिन वक़्तु हे जेके 40 तव्हां जेके इहे माइनॉरिटी जी सीट्स जेके आहिनि उहे तव्हां ज़ोरीअ खसे विया आहियो हुन खां। उन ज़ोरी खसण खां पोइ जेको आहे पहिरियों तव्हांखे मौलाना फज़लुर रहमान जी ज़रूरत हुई, हाणे तव्हांखे मौलाना फज़लुर रहमान जी ज़रूरत बि कान्हे ऐं हाणे शायदि मुंहिंजे ख़्याल में हिननि खे पीपल्स पार्टी जी बि ज़रूरत न आहे, उनखे बि यूज़ करे चुका। तंहिंजे करे अहिड़े आर्टिफिशियल मैंडेट ते का बि 2/3 मेजॉरिटी वठी ज़ोरीअ जेको आहे आहिनि द बेस्ट स्ट्रक्चर में वञी ऐं अदलिया खे तबाह करणु, अदलिया खे बर्बादु करणु, इहे सभु कम जेके आहिनि हिन वक़्तु ठीकु आहे साहिब, इन शइ खे अॻियां वधाईंदसि। सुठो कोन था सम्झो। जी एजाज साहब, छा चवंदो 2 पॉइंट्स तमामु अहम काज़ी साहिब जी जेके गुफ़्तगू जा जेके 2 हिसा, हिकिड़ो त इहो त जेको सिंध सां असीं या वेधनि ॾिसूं था, सालनि खां ई सिलसिलो हलंदड़ रहे थो, अहिड़ा इशूज़ जेके बिल्कुलु मुअल हुजनि था उन्हनि खे बैक टू बैक असां ॾिसंदा आहियूं त कुझु वक़्त जे ठापुर खां पोइ वरी उन्हनि खे जीआरण जी कोशिशि, इहा कंहिंजी फ्रस्ट्रेशन आहे, अनफिनिश एजेंडा आहे, उनजी फ्रस्ट्रेशन आहे या कुझु ॿियो आहे। ऐं गॾोगॾु जेका काई साहिब ॻाल्हि कई त असां हिकिड़ो जेको सिलसिलो मथे लेवल ते ॾिसूं था हाणे, उन सियासी मंज़रनामे खे हाणे कहिड़े रीति तव्हां डेवलप थींदा ॾिसो पिया ईंदड़ ॾींहंनि में। काई साहिब चयो त हाणे शायदि हाणे जहिड़ी पार्टीअ जी ज़रूरत हुजे थी उनजो वक़्तु अचे थो, उन खां पोइ वरी उहे साइड लाइन थी था वञनि, त हाणे शायदि पीपल्स पार्टी जो वारो आहे साइड लाइन थियण जो। मुंहिंजो ख़्यालु आहे त ही हिकिड़ो हाइब्रिड सिस्टम आहे ऐं सभिनी धुरनि में इहा हिकिड़ी रेस लॻी पई आहे त केरु इस्टेब्लिशमेंट जे जेको आहे ख़ुशनुदी हासिल करे ऐं अवाम वारी जेको आहे हमदर्दी वोट इहे सभु हिकिड़ो ॾेखाव रहिजी विया आहिनि। अमली तौर ते हिन मुल्क में आइनी हुकुमरानी जेको आहे उहा नाहे रही, बसि सिर्फ़ु ज़बानी कलामी हद ताईं शयूं महदूद आहिनि। तव्हांखे यादि हूंदो त हिन मुल्क में वफ़ाक़ या कंहिं सूबे या 2 सूबनि जे विच में को तकरारी मसइलो पैदा थींदो हो त उन जे लाइ 73 जे आइन में हिकिड़ी CCI जो इदारो मौजूदु आहे ऐं उन CCI जे इदारे खे गैर फ़ाल कयो वियो आहे, उनजी मीटिंग नथी कई वञे, उनजी जाइ जेको आहे हिकिड़े गैर क़ानूनी इदारे SIFC संभाले वरिती आहे ऐं उन SIFC में जेके फ़ैसिला था थियनि या जेके बि सवाबदीद जे बुनियाद ते था थियनि ऐं को अवामी मैंडेट या अवाम जे उन सां नथा थियनि पिया। ऐं इहा ॻाल्हि ताज़ो जेको IMF जी रिपोर्ट रिलीज़ कई आहे गवर्नमेंट, उन में IMF पॉइंट आउट कई आहे त हिन मुल्क जी अशराफिया जेको आहे पंहिंजी सवाबदीद मुताबिक़ थी फ़ैसिला करे पई ऐं जनरल पब्लिक खे उनजो को फ़ाइदो नथो पहुचे ऐं सभु जेको आहे पंहिंजी इलीट जेको आहे उन क्लास जो पंहिंजे मफ़ादनि जे बचाव जे लाइ जेको आहे अहिड़ा फ़ैसिला कया था वञनि पिया जिन ते को क़ानूनी चेक एंड बैलेंस आहे ई कोन। त इहो जेको हिकिड़ो गवर्नेंस जो तरीक़ेकार बदतरीन शक्ल अख़्तियार करे चुको आहे। मां सम्झां थो ईंदड़ ॾींहंनि में अञा बि वधीक थींदो ऐं इहा हिन मुल्क जी बदकिस्मती आहे त सिंध हिन मुल्क जो ख़ालिक़ आहे, ठाहींदड़ आहे ऐं उन सूबे सां एॾे वरसे खां जेको आहे हिकिड़ो एॾो ॿियाई वारो सलूक कयो थो वञे पियो। पर तव्हां ॾिसो त हिन मुल्क में जेके फ़र्द आहिनि उन्हनि फ़र्दनि सां छा थियो आहे, कहिड़ो असरु थियो। डॉक्टर कदीर ख़ान जो छा थियो, लियाकत अली ख़ान जो क़ातिल कोन पकड़ियो, बेनज़ीर साहिबा जो असरु छा थियो। त मक़सदु चवण जो त हिन मुल्क सां जंहिं बि भलाई कई आहे उनजो सिलो उनखे इन सूरत में मिलियो आहे, चाहे उहे सूबो हुजे, को इदारो हुजे या फ़र्द हुजे। त इहा हिकिड़ी अजीब, मां सम्झां थो इलीट क्लास जी हिकिड़ी बेरहम क़िस्म जी जेका ग्रीड ऐं लस्ट जी जेको हुननि जी पंहिंजी पर्सनल इंट्रस्ट खे सर्व करण वारी जेका हिकिड़ी एजेंडा आहे उनजो शिकार आहे सिंध। ऐं उमेद कयूं था त इन जे लाइ का बहितरी अचे, पर लॻे कोन थो त फौरी तौर ते को अहिड़ो उनजो सबबु अची सघे थो। छो त सभिनी मामलनि में हाणे इस्टेब्लिशमेंट जो हीअं त पूरो पंजो जेको आहे कंट्रोल थी वियो आहे क़ानूनी तौर ते। ऐं एजाज साहिब जेका जीअं मां ॻाल्हि कई त हाणे जेका असांखे सूरत हाल नज़र अचे पई ईंदड़ ॾींहंनि में IMF जी रिपोर्ट जो बि मां ज़िक्र कयो, पर हिन वक़्तु उहा रिपोर्ट अचण खां पोइ बि असां ॾिसूं था त मुल्क अंदरि बेरोज़गारनि जो तादादु वधियो आहे, महांगाई जी शरह में तमामु घणो रिकॉर्ड इज़ाफ़ो थियो आहे। पर उन बावजूदि बदस्तूर वफ़ाक़ी सरकार हुजे, ॿियूं उहे हिन दावा ते क़ाइमु आहिनि त असांजी जेका गवर्नेंस आहे उहा हिकिड़े बहितर डायरेक्शन में हलंदड़ आहे। ज्ञानचंद साहिबु, अवां कीअं कॉमेंट कंदो हिन ते? हाणे ज़ाहिर आहे इहे ॾींहों ॾींहुं तनक़ीद बि वधे पई। अॼु KP जे सरकार बि वफ़ाक़ी सरकार ते संगीन करप्शन जा इल्ज़ाम हया आहिनि। इन हवाले सां इहा ॻाल्हि बि कई आहे त हिन मामले खे ॾिसणु घुरिजे। इहा अवामी टैक्स जो पैसो आहे,
IMF पाण ॿुधाए चुको आहे ऐं खोले खोले ॿुधायो वियो आहे त कहिड़नि कहिड़नि सेक्टर्स में किथे मामला ख़राब आहिनि ऐं गॾोगॾु जेको हाणे अददी बरतरी ऐवान में मिली आहे नून लीग इत्तेहाद खे, उन खां पोइ पीपल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग नून जे अलायंस ते बि सवाल उथनि पिया तमामु घणा। छा चवंदो पीपल्स पार्टी जे हवाले सां, छा पीपल्स पार्टी फ़ैसिलो कंदी, कंटिन्यू कंदी इन मामलनि ते ऐं पोइ ज़िमेवारी में बि हिसो वठंदी पंहिंजो? ॾिसो, पहिरियां त आउं सम्झां थो त असांजे वकील दोस्तनि जेका बबरलो ते बि हिकिड़े अवामी इशू जी नुमाइंदगी कई आहे, हाणे कारूंजर ते कनि था। आम वर्कर क्लास जो माण्हू जेको पीपल्स पार्टी सां हुजे या ॿियनि पार्टियुनि सां हुजे, उहो सिंध जे मफ़ादनि सां बीठल आहे। ऐं तारीख़ी तौर ते वञी यूनिट खां वठी कालाबाग डैम जे इशू ताईं सिंध जे माण्हू जॾहिं इशूज़ आया आहिनि त पार्टियुनि खां मतबरो थी उन्हनि रिएक्शन ॾिनो आहे। इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे। हाँ, बाक़ी सियासी तौर ते हिक ॿिए ते गंद उछलाइण, हिक ॿिए खे करप्ट चवणु, हिक ॿिए खे बुरो बुछड़ो चवणु, चोर डाकू चवणु, इहा असांजी सियासत जी बदकिस्मती आहे जो हुन में इहो हिकिड़ो फैक्टर शामिलु थी वियो आहे। हाँ, आउं को हिन वक़्त जी हुकूमत खे डिफेंड कोन कंदुसि, पर असां जंहिं सूरत हाल में बैंक्रप्सी तरफ़ वियासीं पिए, जंहिं सूरत हाल में असांजी इकानमी किरी चुकी हुई, उन सूरत हाल में वरी जेके क्राइसिस पैदा कया, ख़ासि तौर ते PTI अनकॉन्स्टिट्यूशनल क्राइसिस पैदा कॾहिं पॉलिटिकल ज़हन जो बि मुज़ाहिरो कोन कयो, हुननि खे नो कॉन्फिडेंस सां ॿाहिरि कयो वियो, हुनमें करप्शन जा हज़ार इल्ज़ाम लॻनि, पर बाय प्रोसेस थियो। छा इमरान ख़ान जी हुकूमत जेका आई हुई उन इल्ज़ाम कोन, उहा कीअं मैनेज थी, उहो इक़्तिदार में कीअं आयो। सो इहो असांजे सिस्टम जो हिसो आहे, करप्शन बि असांजे सिस्टम जो हिसो आहे, इलेक्शन दादरियूं बि असांजे सिस्टम जो हिसो आहे। हिक ॿिए खे करप्ट चोर चवण, एस्टेब्लिशमेंट जो हिकिड़ो हथियार थी ॿी पार्टी ते चढ़ाई करण या इक़्तिदार में शामिलु थियण, इहो असांजे तारीख़ जो हिसो आहे। असांजा लीडर भुट्टो साहिब जहिड़े लीडर खे फाई कीअं आई, उन सां गॾु केरु वेठा हुआ, उहे साॻिया माण्हू अञा ज़िंदह आहिनि, बल्कि हाणे इक़्तिदारी दुर में गॾिजी वेहणो थो पए। इहा असांजी अफ़सोसनाक हिकिड़ी हिस्ट्री आहे, उनखां को बि इनकार कोन्हे को। बाक़ी जेतिरे क़दुरु पाकिस्तान पीपल्स पार्टी जो रोल आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी उन्हनि हालतनि में जेकॾहिं फ़ैसिलो पई करे त हिन हुकूमत खे सहारो नाहे ॾियणु, त हिकिड़ो नओं बहरान पियो पैदा थिए। अॻे ई मुआशी बहरान में का मुल्क जी सुठी सूरत हाल हुई, बाक़ी जेके बॉर्डर्स जा चैलेंजिस हुआ अलॻि हुआ। इंटरनेशनल डिप्लोमेसी में जेका इमरान ख़ान जी नाकामी उहा हिकिड़े तरफ़ हुई। हिन सॼे सिस्टम में गॾिजी वेहण जे करे इहो यकीनन फ़ाइदो थियो त वरी बि इहा अंधी मंडी गूंगी डेमोक्रेसी जे नाले में का न का शइ त हले पई। हाणे पीपल्स पार्टी किथे बीठल आहे? पीपल्स पार्टी वरी बि पंहिंजे कॉन्स्टिट्यूशन सां गॾु बीठल आहे। पीपल्स पार्टी पंहिंजे उन मंशूर सां गॾु बीठल आहे। हालात मुताबिक़ फ़ैसिला करण में पीपल्स पार्टी तनक़ीद जो निशान ज़रूर थी थिए, पर उनखां जेकॾहिं मुख़्तलिफ़ फ़ैसिला करे हा त आउं सम्झां थो त उनजो पीपल्स पार्टी खे बि नुक़सानु थी आहे, मुल्क खे बि नुक़सानु थी आहे। ठीकु आहे, जेके मौजूदा हालतूं आहिनि, चैलेंजिस आहिनि, ऐं जेको ही ख़ासि करे नंढी चूंड जा नतीजा आहिनि, उनखां पोइ हिन अलायंस ते जेको मुस्लिम लीग नून सां पीपल्स पार्टी जो आहे, को फ़र्क़ु पवंदो? यकीनन इहे तलख़ियूं वधंदे जेकॾहिं पीपल्स पार्टी कंहिं हद ताईं मफ़ाहमत करे सघे थी, पर पीपल्स पार्टी मुकमल तौर ते पंहिंजे मंशूर खे छॾे मुकमल तौर ते पंहिंजी पॉलिटिक्स खां अलॻि नथी थी सघे। पीपल्स पार्टी सम्झे थी त असांखे हिन सिस्टम खे अॻिते हलाइण जे लाइ किथे कड़वी गोरी खाइणी थी पए, उहा खाधी आहे। पर वरी बि बुनियादी तौर ते जेको पीपल्स पार्टी जो मंशूर आहे, उनमें तव्हां हाणे बि जेको 27वीं तरमीम आई आहे, उनमें बिलावल भुट्टो जेका 8वीं तरमीम ते कटल ॾिनो हो, जेको NFC अवार्ड तो उन्हनि खे कैटेगोरिकली रद्द करे छॾियो। त इन क़िस्म जी सूरत हाल जॾहिं अची बीहंदी त पीपल्स पार्टी पंहिंजे माण्हुनि सां गॾु बीहंदी, छाकाणि त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिन वक़्त में जेकॾहिं का नुमाइंदा मिडिल क्लास जी या लोअर मिडिल क्लास जी जेकॾहिं नुमाइंदा पार्टी आहे, या ग़रीब गुरबा जी हारियुनि नारियुनि जी जेकॾहिं नुमाइंदा पार्टी आहे, त उहो पीपल्स पार्टी आहे। ऐं उहो फ़र्ज़ु पीपल्स पार्टी चङी तरह सम्झे थी ऐं पीपल्स पार्टी उते बीठी पाए। सो आउं सम्झां थो त पीपल्स पार्टी जेतिरो मुमकिन आहे ओतिरो मफ़ाहमत सां हिन डेमोक्रेसी खे अॻिते वधाइण जे लाइ कोऑपरेट करे सघे थी, पर जिते हुनजे बुनियाद तरफ़ ॻाल्हि ईंदी
माण्हुनि जे बुनियादी मसइलनि तरफ़ ईंदी, सूबनि जे बुनियादी मसइलनि तरफ़ मामिलो ईंदो त पीपुल्स पार्टी पंहिंजे मौक़िफ़ ते स्टैंड वठंदी ऐं मुख़्तलिफ़ चैलेंजिस मां अॻे बि पीपुल्स पार्टी निकिती आहे, हाणे बि को वॾो चैलेंज आयो त पीपुल्स पार्टी उनखे मोहो ॾींदी। ज़रदारी साहब में बि उहा विज़डम मौजूदु आहे, बहादुरी मौजूदु आहे, उहो बिलावल साहब में बि मौजूदु आहे। ठीकु उनजा वर्कर बि उन सां गॾु। राजा साहब जेके हाणे इहे अफ़वाहूं बि आहिनि, ख़बरूं बि गरम आहिनि त ही जेको स्टैंड जंहिं स्टैंड जो ज्ञानचंद साहब ज़िक्र कनि पिया, इहो ॿिन्ही जूं राहूं ऐं रस्ता धार थियण में बि साम्हूं अची सघे थो। न, मां नथो सम्झां। ॾिसो, इशू इहो आहे त ठीकु जी, मुंहिंजो आवाज़ अचे थो तव्हांखे? जी बिल्कुलु अचे पियो। हलो, हा, मां सम्झां थो त पीपुल्स पाकिस्तान पीपुल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग नवाज़ कंटिन्यू कंदा ऐं असां गो के हाणे दफ़े जेका पंजाब में ऐं केपी में जेके ज़मीनी इलेक्शन्स थियूं, असांखे सादा अक्सरियत ज़रूरु मौजूदु आहे। असां पंहिंजे सिर हाणे हुकूमत ठाहिण जे ऐं प्लस MQM सां गॾिजी या ॿियूं जेके नंढी जमातूं आहिनि उन सां गॾिजी हुकूमत खे फॉर्म करे सघूं था, पर उनजे बावजूद बि पाकिस्तान पीपुल्स पार्टी मुल्क जी तमामु वॾी जमात आहे ऐं उनजी असांखे ज़रूरत पवंदी रहंदी। ऐं हिन वक़्तु असां सम्झूं था त पाकिस्तान पीपुल्स पार्टी अहम स्टेक होल्डर आहे पाकिस्तान में। असां ऐं पाकिस्तान पीपुल्स पार्टी हिक ॿिए जे सहकार सां जेका वफ़ाक़ी सरकार आहे, तव्हां ॾिसंदव त उहे हलाईंदा रहंदासीं। छो जो पाकिस्तान पीपुल्स पार्टी बि इन सॼे मामले में मां सम्झंदो बेनिफिशरी ज़रूरु आहे, गवर्नर्स जी सूरत में, सदर पाकिस्तान जी सूरत में। ऐं इहा सुठी ॻाल्हि आहे मुल्क जे लाइ त ॿ वॾियूं जमातूं मिली करे मुल्क खे अॻिते वठी वञनि। ॾिसो, हिकिड़ी ॻाल्हि बार बार तनक़ीद असांजे मथां थिए थी, इकोनॉमी खे वठी करे ॿियूं शयूं जेके आहिनि, ख़ासि तौर ते हाणे जेका IMF जी रिपोर्ट आई, करप्शन जा इशूज़ आहिनि, तमामु घणा इल्ज़ामात आहिनि, पर इन सॼे मामले ताईं पहुचाइण जा जेके ज़िमेदारियूं असांखे कंहिं न कंहिं माण्हू खे त ॾियणी पवंदी त केरु ज़िमेदार आहे? असां मुकमल तौर ते अॼु बि क़ाइदे मोहतरम या नवाज़ शरीफ़ साहब जिन चयो त असां त IMF खे ख़ुदाफ़िज़ करे चुका हुआसीं। उन खां पोइ केरु हुयो जंहिं इहो चयो तव्हां IMF जेकॾहिं IMF ॾे वियासीं तव्हां ख़ुदकशी करे छॾींदुसि? ऐं पोइ न सिर्फ़ु IMF ॾे विया बल्कि तमामु सख़्तु शर्त ते विया। अॼु ॾींहं ताईं असां हुनजे चुंगल मां वरी वापसि आज़ादु न थी सघिया आहियूं। त इन करे हिन वक़्तु असांखे हर इहो तानो ॾिनो वञे थो त फॉर्म 47 जी पैदावार आहियूं या को इलेक्शन्स में असांजो मैंडेट न हुयो। मूंखे इहो ॿुधायो त इहो मौक़ो प्रोवाइड कंहिं कयो? हिन वक़्तु जेको इल्ज़ाम असांजे मथां लॻे थो बेबुनियाद इल्ज़ाम आहे, पर मूंखे इहो ॿुधायो त असांखे फ़ैसिलो करिणो पवंदो न त छा ही मुल्क कंहिं आइन कानून मुताबिक़ हलंदो या कुझु माण्हुनि जी मर्ज़ी मुताबिक़ हलंदो त जीअं वणेनि तीअं कनि, मतिलबु पंहिंजो पाण खे मुतलकुल अनाम सम्झी करे PTI पंहिंजी इलेक्शन में पंहिंजी जेका जमात जा इलेक्शन्स हुया जेके ज़रूरी हुया कराइण निशान वठण जे लाइ ऐं उनजी रजिस्ट्रेशन PTI जी पंहिंजी इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान में बरक़रार रखण जे लाइ उन्हनि इलेक्शन्स ई न कराया। जेका जमात पाकिस्तान में जमहूरियत जी तमामु वॾी हामी थी करे उभरे थी, उन पंहिंजा इंटरनल इलेक्शन्स ई न कराया। को मां पंहिंजा पार्टी जा इंट्रा इलेक्शन्स न कराईंदो त पोइ तव्हांखे निशान बि न मिलंदो। हाणे हिन वक़्तु बुनियादी तौर ते पाकिस्तान तहरीक इंसाफ नाले पार्टी क़ौमी असेंबली में मौजूद ई कोन्हे कानूनी तौर ते, त पोइ उन जूं रिज़र्व सीटूं काॾा अची वियूं या उहे इहो सॼो मां सम्झां थो त बुनियादी तौर ते इहो सॼो मौक़ो प्रोवाइड करण में ख़ुदि PTI जो हथु आहे। हिकु PTI एंटी स्टेट एंटी एस्टेब्लिशमेंट त चलो ठीकु आहे, पर एंटी स्टेट पॉलिटिक्स करे पंहिंजे पेर ते कुहाड़ो आहियूं। हुननि फ़ौजियुनि जूं यादगारूं साड़ियूं, हुननि वर्दियूं लहरायूं, हुननि GSQ ते हमला कया। पाकिस्तान में इन शइ जो मिसाल ई कोन थो मिले। भुट्टे साहब जहिड़े माण्हूअ खे फांसी अची वई, तमामु वॾा एहतजाज थिया, पर ईअं फ़ौजी तनसीबात ते हमला कोन थिया हुया। पर राजा साहब PTI अकेली कोन्हे जेके मां ॻाल्हियूं कयो पिया त जेके इल्ज़ाम लॻनि पिया हिन वक़्तु वफ़ाक़ी सरकार ते, हिकु त को जीअं पीपुल्स पार्टी जो मां ज़िक्र कयो त हू त अव्हां सां ईअं रिस्पॉन्सिबिलिटी शेयर कोन पिया कनि त जेको हिन वक़्तु साम्हूं सिलसिलो नज़र अचे पियो। ऐं गॾो गॾु को PTI अकेली कोन्हे, ख़ुदि असां ॾिसूं था त PTI हुजे, उनखां सवाइ IMF वारो इदारो आहे, मुल्क जा उहे इदारा जेके हिन हुकूमत जे अंडर अचनि था। लेबर फोर्स जी ताज़ी रिपोर्ट खणी ॾिसो, ॿियूं ॿियनि पार्टियुनि जो मौक़िफ़ ॾिसो। JU आहे जेका माज़ीअ में गॾु असांखे नज़र आई मुस्लिम लीग नून सां, पीपुल्स पार्टीअ सां, उहे बि अव्हां जे अगेंस्ट आहिनि, ऑपोज़िशन हुजे। ऐं हीअ जेके समूरा मसइलो आहे इन जो भार आवाम जे मथां आहे। काई साहब अव्हां वटि ईंदसि ऐं कोई कॉमेंट वठंदसि। जेके ॻाल्हियूं ते राज साहब कयूं, ज्ञानचंद साहब खे बि ॿुधो त ही असीं इहा जेका समूरी हुकूमत ॻाल्हि करे पई त असां त कढी आया आहियूं, मईशत सफ़ा ख़तमु हुई, ICU में ही, असां त हुनखे पंहिंजे रस्ते ते बीहारियो आहे ऐं ज़िम्मेवारनि खे न पियो ॾिठो वञे। गुज़िरंदी मियां साहब बि इहा ॻाल्हि कई आहे, नवाज़ शरीफ़ साहब। त हाणे
इहे ॻाल्हियूं इन्हनि इदारनि खे नज़र छो न पियूं अचनि? PTI खां सवाइ ॿिया स्टेक होल्डर्स बि हिन मामले में एहतिजाज कंदे नज़र अचनि पिया। ख़ुदि अवाम जेको सभ खां वॾो स्टेक होल्डर आहे उहो असांजे साम्हूं आहे त ही हिकिड़ी ॻाल्हि कनि पिया ऐं अवाम जो ऐं इदारनि जी जेको मौक़िफ़ आहे बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहे। नज़र बुनियादी तौर ते ही इतिहाद जेको आहे छो थो हले पियो उहा तव्हांखे ख़बर आहे। इन इतिहाद में का बि जेका अहिड़ी शइ आई कान का हारमनी जेका हले हिन इतिहाद खे केरु हलाए पियो। हीअ नवाज़ शरीफ़ वारी जेका वोट को इज़त वारी हींअर पीएमएल आई कान आई, उहा ई पीएमएल हिन वक़्तु जेका जनरल ज़ाल खां पोइ जेका असां बीहंदी जे ख़िलाफ़ ऐं हिकिड़ो इतिहाद कंदी ही उन में हली वई। ॻाल्हि इहा आहे, फैक्ट आहे, इकोनॉमी इम्प्रूव थी। इन्हनि खे जेको आहे 56,600 जेको IMF चयो आहे हुन त तबाह करे छॾियो इमरान। इहो फैक्ट आहे त अॻवान पॉलिसी हिकिड़ो वॾो रेवोल्यूशन आहे पाकिस्तानी तारीख़ जो, उहो हिन पार्टीअ जेको बि हाइब्रिड डेमोक्रेसी आहे हुनखे करे ॾिठो वञे पियो। हाणे मामिलो इहो आहे त हीउ तमामु घणो ठीकु करे विया। असांखे इंडिया जो मुंहुं तोड़ जवाबु बि न ॾिनो आहे। उहो त वीचारो जेको आहे सो आर्टिकल 73 ख़तमु थियो त हीउ बाजवा बि थियो जेको पेट्रोल लाइ पैसा कोन जेतिरो बिटरे हिननि ज़मीन ऐं बाजवा ऐं इमरान ख़ान कयो पाकिस्तान खे ओतिरो त कंहिं कयो ई कोन। हीउ त तारीख़ जा तमामु बदतरीन माण्हू ऐं बदतरीन किरदारु और नवाज़ शरीफ़ सही थो चए। माय पॉइंट इज़ डिफरेंट। जॾहिं तव्हीं आइन में गड़बड़ कंदो, जॾहिं तव्हीं अरिड़हीं अमेंडमेंट आई तमामु वॾी ॻाल्हि, आइन आयो, आइन खां पोइ अरिड़हीं अमेंडमेंट आई, ज़रदारी जे ज़माने में आई, हुनखे क्रेडिट थियो ऐं तमामु वॾो क्रेडिट थियो। हाणे ज़रदारी साहिबु अवामी लीडर आहे कोन, उहो हितां जे वॾेरनि ऐं पीरनि ऐं मीरनि जो हिकिड़ो लीडर आहे हिन वक़्तु। उनखे ख़बर आहे पीपल्स पार्टी जे वेंदी जेको आहे सो कंदी एजिटेशन कंदी या मुज़ाहमत कंदी, एतिरो वॾेरा छॾे भॼी वेंदसि। हीअ उहा एमआरडी तरीक़े वारी पीपल्स पार्टी आहे ई कान का, तंहिंजे करे हू पंहिंजे हालतुनि ते हो जेको आहे सो फितरी अमल पियो ॾेखारे। न मुंहिंजी पोज़ीशन इहा आहे त तव्हांखे केसि ताईं सिंध में जेको आहे सिंध जो सही हक़ीक़ी नुमाइंदो छो थो खपे? छो पीपल्स पार्टी हिन वॾेरनि में जेको आहे केटियूं ठाहे वेठी आहे? हीअ फलाणे जे वॾेरे जी जेका केटी आहे, फलाणे वॾेरे जी केटी आहे, हुनखे SP ॾियो, हुनखे तव्हांखे ख़बर आहे छा पियो थिए हेॾे जेको आहे घोटकी साइड ते? तव्हांखे ख़बर आहे केॾी वॾी बर्बादी ऐं तबाही आई ऐं केतिरो जेको आहे सो सोसाइटी जेका त डिजनरेट थी आहे। कीअं बच्चा ॿार मासूम था हींअर कनि ते सरदारी में माण्हू मरनि, केतिरा कारियूं था कनि पिया। का हिकिड़ी शइ थी आहे तव्हां वटि कराची छा हालत लॻी पई आहे? तव्हां ज़ोरीअ जेको आहे कराची जो एतिरो जेको आहे ख़तरनाक वाहियात क़िस्म जेको इंफ्रास्ट्रक्चर करे छॾियो आहे जो हू जेको आहे हुनखे हिकिड़ो बयानिया थो मिले पियो एंटायर MQM खे। उहो केरु थो हुननि खे ॾियारे पियो? उहो तव्हीं था ॾियारियो पिया। आउं त कोन थो सम्झां त जेको आहे हसीब जमाली सिंधी न, हसीब जमाली सिंधी आहे, ऐं सम्झां त बैतुला बि सिंधी आहे। हाणे इहे असांखे कंहिं फ़र्क़ु बसि ख़तमु कंदा त सिंधी आहे सिंधी न आहे। पर ॻाल्हि इहा आहे त जॾहिं आइन में तरमीम ईंदी आहे त आर्मी में अहिड़ी हिन लेवल ते वञी तरमीमूं कंदो, अदलिया खे जेको आहे तव्हां तहस नहस करण जी कोशिशि कंदो। ऐं उहा कहिड़ी? उहा बेनज़ीर भुट्टो जी पार्टी उहा इहो हिननि में वॾी माइक। ठीकु आहे साहिबु, मूं वटि वक़्तु बि घटि आहे, आख़िरी कॉमेंट वठंदसि, तव्हांजो पॉइंट अची वियो आहे। एजाज़ साहिबु छा चवंदव मां? जी एजाज़ साहिबु, ही जेका ॻाल्हि जेका काज साहिब बि फरमायो ऐं उनखां अॻु राजा साहिबु ऐं ज्ञानचंद सां अव्हांखे ॿुधो त हू ॼाणनि पिया त हीअ असांजो अलायंस जारी रहंदो। बाक़ी जेका ॻाल्हि हूंदी को अहिड़ो स्टैंड खणी ज़रूरत पई की अवामी इशूअ थिए त उते पीपल्स पार्टी बिल्कुलु उहो खणंदे नज़र ईंदी। त ही ईंदड़ ॾींहंनि में कीअं ॾिसो पिया? हिकु पासे ऑपोजिशन इतिहाद हिकिड़े ॿिए पासे ॾे बीठल आहे, ॿिया स्टेक होल्डर सां ॾिसूं पिया त उहो बि हिन हुकूमत जे आॾो तयारु बीठल आहिनि मज़ाहमत जे हवाले सां। अवाम ॾींहों ॾींहुं तकलीफ़ुनि में आहे त हाणे कहिड़नि क़िस्म जे चैलेंजिस ईंदड़ ॾींहं में ॾिसो पिया हिन हुकूमत लाइ? यकीनन चैलेंजिस हूंदा ऐं पीपल्स पार्टीअ खे सोड़ो कंदा ऐं जेका 28वीं तरमीम जे हवाले सां या ॿिया जेके बि अख़्तियार हिन सिविलियन अथॉरिटीज़ खां ॿिए पासे शिफ्ट करण वारनि जे जेके मामलात आहिनि त उन्हनि में मूंखे लॻे थो त पीपल्स पार्टी खे थोरो आस्ते आस्ते हे तंग कंदा घेरो हुनजो। हाणे इहो डिपेंड थो करे त पीपल्स पार्टी उहो प्रेशर केसि ताईं बैकफुट ते वञी बर्दाश्त थी करे। बाक़ी मूंखे नथो लॻे त को हीअ रज़ा ख़ुशी सां त वेठा कोन्हनि, हिननि जा हैंडलर हिकिड़ा ई आहिनि जेके उन्हनि खे हलाइनि था पिया। ऐं जॾहिं उन्हनि इहो सोचियो त हाणे हिननि खे अलहदा करिणो आहे त हीअ तॾहिं ई थींदा। बाक़ी पंहिंजी रज़ा ख़ुशी सां हिननि जे वस जी ॻाल्हि ई कोन्हे। जेसि ताईं उहे चाहींदा तेसि ताईं हीअ गॾु कमु कंदा रहंदा। एजाज़ साहब वरी महिरबानी मुंहिंजी। जावेद काई साहब, राजा अंसारी साहब, ज्ञानचंद साहब, नाज़रीन प्रोग्राम में गुफ्तगू मां ॿुठी। पंहिंजे फीडबैक असांखे आगाह कजो। वरी सुभाणे मां सां मुलाक़ात थींदी सेम टाइम ते नए मौज़ू ऐं महिमाननि सां गॾु। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अला